अच्छा, अगर यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं ऐं काफ़ी तव्हां जॻहियुनि ते जॉब कई आहे त तव्हांजो फेवरेट प्लेस कहिड़ो रहियो आहे, किथे वधीक सुठो तव्हांजो? यूएई में ज़ाहिरी ॻाल्हि आहे फेवरेट प्लेस हुयो मुंहिंजो, इवन दो मां मतिलबु यानी टीचिंग लाइन में HOD रहियुसि मां एडमिनिस्ट्रेशन में, पर उते छा हुओ त उते माहौल मां चवंदो आहियां पाकिस्तान में बरक़त कान्हे वक़्त में। यानी मां हिकिड़ो सम्झो त राइटर बि आहियां, मूंखे लिखिणो बि हूंदो आहे। उते मां रही करे घणा किताब लिखिया, घणो कमु कयो, घणी ट्रांसलेशन कई। हिते पाकिस्तान में मूंखे टाइम नथो मिले एतिरो। हिते मतिलबु नफ़्सा नफ़्सी घणी थी लॻे मूंखे। ॾिसूं था रोडनि ते निकिरूं था, मसाइल हे हो। त मूंखे यूएई में जेके बि मां जिते प्लेस में जिते कयो, अलैन यूनिवर्सिटी हुई, फुजरा यूनिवर्सिटी हुई, इवन ज़ेबिस दुबई कैंपस हुयो, ऐं अजमान यूनिवर्सिटी, उहे चारि माना दुबई हिकिड़ो अहिड़ो प्लेस हुयो यूएई में जिते मां सुकून सां मूंखे पंहिंजो कमु बि कयो पिए, मूंखे टाइम बि मिलियो पिए, ऐं मां जेको चाहियां पियो उहो बि कमु पियो कयां। पर हिते पाकिस्तान में ओवरऑल नफ़्सा नफ़्सी जो ज़मानो आहे, हर को तकड़ में आहे, हर को प्री रिक्विज़िट नथो करणु चाहे, हर को चाहे तो मां जल्दी बादशाह थी वञा, जल्दी मां अचीव कयां पंहिंजा गोल्स। अच्छा, एजुकेशन जी ॻाल्हि कंदासीं त ओवरऑल पाकिस्तानी एजुकेशन सिस्टम जे बारे में तव्हां छा चवंदो? वहीं अगरि तव्हांखे असां पावर ॾियूं त तव्हां पंहिंजे तरीक़े सां का इम्प्रूवमेंट आणियो त तव्हां छा कंदो? ॾाढो मुंहिंजो ॾाढो सुठो क्वेश्चन आहे, ऐं मूंखे मुंहिंजो हिकिड़ो दिलि जी आवाज़ आहे त मां चाहियां थो त पाकिस्तान जो सिस्टम जेको प्राइमरी खां चेंज थियणु घुरिजे। प्राइमरी में मां रिसेंटली हिकिड़ो आर्टिकल लिखियो आहे, मां शाया बि कयो आहे, अख़बार में बि आयो आहे, ऐं कुझु मैगज़ीन में बि आयो आहे। इहो मां रिप्रेज़ेंट कंदुसि पंहिंजो जेके असांजा आहिनि अरबाब इख़्तियार। त असांजो जेको मॉडल आहे, असल में असां वटि कॉम्पिटिशन ॾाढी आहे। माना तव्हां फेसबुक ते ॾिसो थोरो, हर पेरेंट पंहिंजे ॿार खे, मुंहिंजो बच्चो जेको आहे उहो 2nd पोज़ीशन आयो आहे, 1st पोज़ीशन आयो आहे, आउट ऑफ घणा हुया, 10 हुया, 5 हुया, ख़बर कान्हे। ॿारनि खे असां प्राइड था फील कयूं, सुठी ॻाल्हि आहे। मां बि पोज़ीशन कयूं, मां बि मुंहिंजा नालो अख़बार में आयो, पर ॻाल्हि इहा आहे त असां अची विया आहियूं ॿारनि खे कॉम्पिटिशन में। असांजे ज़माने बाबा साईं हिकिड़ी शॉपर खणी ईंदो, उन मां असां 2 भाउर ऐं हिकिड़ी भेण शेयर कंदा हुआसीं। अॼुकल्ह ॿार पीउ मां हिकिड़ी शॉपर नथा वठी वञनि, 3 ॿार त 3 शॉपरूं हुजनि पियूं। हाणे इहो छा आहे त शेयरिंग ख़तमु थी वई। वरी असांजो जेको वालदेन आहे उहो बि हिकिड़ो अॻे हूंदो यानी पेरेंट प्रेशर, यानी मुंहिंजे मथां की बाबा तोखे मेडिकल डॉक्टर थियणो आहे या इंजीनियर थियणो आहे। हाणे पेरेंट प्रेशर खां अलावा पीयर प्रेशर बि आहे, त ॿार खे मथां जेको हुनजो साथी आहे हुन बसि फलाणी मोबाइल आहे, मूं वटि उहा मोबाइल कान्हे, उहो फलाणी गाॾी में थो अचे, मुंहिंजी गाॾी नंढी आहे। अच्छा, इन माहौल में असां कॉम्पिटिशन में आहियूं। माना असां चाहियूं था ॿार असांजो अॻियां पढ़े, वधीक महिनत करे, फस्ट अचे, मुंहिंजो ॿारु ही, मुंहिंजो ॿारु हू, हर शइ सोशल मीडिया ते। इन माहौल खे ॾिसी करे मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेको असांजो जापान मॉडल आहे ऐं जेको असांजो एजुकेशन जो फिनलैंड मॉडल आहे, उहो मॉडल खणी अचो त पहिरां 5 दर्जा को इम्तिहान न हुजे ॿार जो। अच्छा, इन ते हिते थोरो मां जेको आर्टिकल लिखियो आहे उन में मां 2 शयूं बयानु कयूं। हिकिड़ो आहे असांजो मॉरलिटी ऐं इथिक्स। हाणे हिकिड़ो त असां इहो सम्झणु घुरिजे मॉरलिटी इथिक्स 2 अलॻि शयूं आहिनि। मॉरलिटी छा हूंदी आहे त असांजी रिलीजियस मॉरलिटी थी सघे थी, इख़लाक़ियात जंहिंखे चऊं। अच्छा, इथिक्स जो बि तर्जुमो इख़लाक़ियात कंदा आहियूं सिंधी में, पर ग़लति आहे। मॉरलिटी ऐं इख़लाक़ियात माना हाणे हिकिड़ो असांजी मुस्लिम इख़लाक़ियात छा आहे, पाकिस्तानी सिंधी कल्चर छा आहे, उन हिसाब सां। ऐं इथिक्स छा आहे त प्रोफेशनल इख़लाक़ियात चवंदो आहियां मां। त हिकिड़ो जेको नर्स आहे, हिकिड़ो मेडिकल डॉक्टर आहे, उहो उनजी इख़लाक़ियात उहा ई आहे जेकी दुनिया में हूंदी, उनजी पाकिस्तान में बि सेम रहंदी। हिकिड़ो लॉयर आहे, हिकिड़ो टीचर आहे, उनजी इख़लाक़ियात साॻी रहंदी जेकी दुनिया जी कंहिं बि कुंड कुड़श में हूंदो। पर उहो ई साॻियो इख़लाक़ियात जेकी असांजी सोसाइटी जी वैल्यूज़ आहिनि, उहे जेके इख़लाक़ियात आहिनि जंहिंखे असां मॉरलिटी चवंदा आहियूं, उहे डिफरेंट थी सघनि थियूं ऐं उहे आहिनि बि डिफरेंट। माशरे में इस्लामी माशरे जो अलॻि तक़ाज़ा आहिनि ऐं ॿियनि माशरे में अलॻि तक़ाज़ा आहिनि।